सिंध जे शहर जेकाबाद जी रहवासियुण ऐं चइनि ॿारनि जी माउ सीमा जखराणी भारतीय नौजवान जे इश्क में 3 मुल्कनि जूं सरहदूं लताड़े भारत वञी पहुती ऐं पंहिंजे प्रेमी सचन सिंह सूदो गिरफ़्तार थी वई। सीमा ऐं सचन जी अनोखी प्रेम कहाणी ते ॿिन्ही मुल्कनि जो अवाम हैरान आहे। सीमा ऐं सचन सिंह जो चवणु आहे त हुननि जी ऑनलाइन पबजी गेम वारी ऐप ते दोस्ती थी हुई। ॿिन्ही खे हिक ॿिए सां इश्क थी वियो। सीमा सचन सिंह जी मदद सां जहाज़ रस्ते पहिरीं दुबई ऐं दुबई खां पोइ नेपाल जे शहर खटमंडू पहुती। खटमंडू मां सचन सिंह सीमा खे संदसि चइनी ॿारनि सूधो हिक बस ज़रिए खणी भारत में दाख़िल थियो। भारतीय रियासत उत्तर प्रदेश जे शहर ग्रेटर नोएडा में दाख़िल थियण ते पुलिस खेनि गिरफ़्तार करे वरितो। भारतीय पुलिस जो चवणु आहे त सीमा वटां पाकिस्तानी पासपोर्ट, सुञाणप कार्ड, पहिरीं शादीअ जा दस्तावेज़ ऐं 5 मोबाइल फ़ोन मिलिया आहिनि। पुलिस खे शक आहे त सीमा का प्रेमिका न पर पाकिस्तान जी का वॾी जासूस आहे। भारतीय नौजवान सचन सिंह ऐं सीमा पुलिस खे अपील कई त खेनि शादी करण जी इजाज़त ॾिनी वञे, पर सचन, सीमा ऐं सचन जे पीउ खे जुडिशियल रिमांड ते जेल उमाणियो वियो। सीमा जी दरख़्वास्त ते संदसि ॿार बि साणसि गॾु जेल उमाणिया विया। तलाक दे चुका है वो तुम्हें? वो मुझे छोड़ के चले गए थे दूसरे। कब? 2019 के, मतलब इनसे बात करते ही। सचिन से कैसे प्यार हुआ? कहाँ मिले? पबजी में सर। सीमा जखराणी अॻुई शादीशुदा आहे ऐं संदसि मुड़ुसु ग़ुलाम हैदर सऊदी अरब में मुलाज़मत कंदो आहे। ग़ुलाम हैदर जो चवणु आहे त सीमा सां 2014 में पसंदि जो परिणो थियो हो। हूअ मुंहिंजो घरु खपाए दुबई खां भारत निकिरी वई आहे। ग़ुलाम हैदर पाकिस्तानी सरकार खे अपील कई त खेसि संदसि ॿार वापसि ॾियारिया वञनि। मेरा घरवाली का नाम सीमा, मेरा 4 बच्चे, एक बेटा 3 बेटी। इंडिया में किसी लड़के से बात करके पबजी के हिसाब से वो चले गए थे, किसी ने बरगलाया। मैं पाकिस्तान गवर्नमेंट को पुरजोर अपील करता हूँ, मेरे बच्चे मेरे हवाले करें। सीमा ऐं संजय जी अनोखी प्रेम कहाणी ॿुधी सभु इहो ई सवाल करे रहिया आहिनि त छा इश्क वाक़ई बि अंधो थींदो आहे?